फॉरेस्ट वर्कर्स एसोसिएशन हैदराबाद पारा मटियारी ऑफिस से हमले में नंढन मुलाज़मन से तशद्दुद करण ऐं ऑफिसरन की सोशल मीडिया से किरदार कुशी करण खिलाफ शहबाज बिल्डिंग का प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली की अगवानी मीर हसन शाह अब्दुल्ला पालारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शिरकत कंदड़ समय वर्कर्स ऑफिस से हमलो करे तशद्दुद कंदड़न खिलाफ सख्त नारेबाज़ी करे खेन गिरफ्तार करण जो मुतालबो करे रहिया हुआ। इन मौके ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़ो ऐं वणनि जी वाढी कराइण जे ॾोह में मटियारी फॉरेस्टेशन डिवीजन जे कुछ मुलाज़मन जे बछ ते मलीर मॉडल कॉलोनी जी ऑफिस ते हमलो करे नंढन मुलाज़मन ते तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो ऐं ऑफिसरनि जी किरदार कुशी करे बदनाम करे रहिया आहिनि। हुननि चयो त ॿेले खाते जे वणनि जी वाढी खां वठी ज़मीन ते कब्ज़ो कराइण में मुलविस हुजण करे खेनि बरतरफ़ कयो हो। ऑफिस ते हमले तशद्दुद ऐं किरदार कुशी कंदड़ अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियो था। हुननि मुतालबो कंदे चयो त ऑफिस ते हमले में मुलविस माण्हुनि खिलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ्तार कयो वञे। ॿी सूरत में शहबाज बिल्डिंग साम्हूं धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची